बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीनल मासूमीन व लअनतु अला आदाइहिम अजमईन। अम्मा बाद, मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जीअं त असांजी गुफ्तगू नबूअत ख़ासा यानी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत जे बारे में हली रही। अॼु असां नबूअत ख़ासा हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत जूं जेके ख़ुसूसियात आहिनि उन्हनि खे बयानु कंदासीं। त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत जूं कुझु अहिड़ियूं ख़ुसूसियात आहिनि जेके साबिक़ अंबिया जी नबूअत में न हुयूं। उन्हनि मां पहिरें नंबर ते आहे त संदसि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत आलमिया आहे। आलमिया यानी पूरी दुनिया ते संदसि नबूअत आहे। का बि क़ौम संदसि नबूअत जे इहाते खां ख़ारिज न आहे। तमामु क़ौमूं संदसि नबूअत हेठि आहिनि ऐं तमामु जेके क़ौमूं आहिनि पूरी दुनिया जूं, चाहे कहिड़े बि क़िस्म जी क़ौम हुजे, उहा संदसि नबूअत जे ताबे आहे ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इक़रार उन ते वाजिबु आहे। जहिड़े तरीक़े सां क़ुरान मजीद में सूरह अंबिया जी आयत नंबर 102 में इरशाद थी रहियो आहे, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ऐ मोहम्मद, असां तोखे आलमीन जे लाइ रहमत करे बणायो आहे। या इन खां वाज़े अल्फाज़ में हिकिड़ी ॿी आयत आहे, सूरह सबा जी आयत नंबर 28 में इरशाद थी रहियो आहे, वमा अरसलनाका इल्ला काफ़तन लिन्नास बशीरन व नज़ीरा। ऐ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तोखे नाहे मोकिलियो मगर तमामु माण्हुनि जे लाइ बशीर यानी ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं नज़ीर यानी डिॼारींदड़ बणाए करे मोकिलियो आहे। यानी तमामु माण्हुनि जे लाइ संदसि नबूअत आहे। ॿी ख़ुसूसियत संदसि नबूअत जी जेका साबिक़ अंबिया जी नबूअत में ख़ुसूसियत न हुई ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत में उहा ख़ुसूसियत इहा आहे त पाण ख़ातिमुन नबिय्यीन आहिनि। यानी संदसि नबूअत खां पोइ कंहिंजी बि नबूअत न आहे, आख़िरी नबी आहिनि। ऐं इहो अक़ीदो तमामु मुस्लमाननि ते फ़र्ज़ु आहे। तमामु मुस्लमान जेको बि अगरि इन अक़ीदे जी भनकड़ी कंदो उहो दायरा इस्लाम खां ख़ारिज थींदो। जहिड़े नमूने सां पाण ख़ातिम नबियूं आहिनि, उन सां गॾोगॾु संदसि शरीयत बि ख़ातिम शरअ आहे, यानी आख़िरी शरीयत आहे। इन खां पोइ का बि शरीयत अचण वारी न आहे। ऐं उन खां पोइ इहा असांखे कीअं ख़बर पए त पाण ख़ातिम नबिय्यीन आहिनि। उन जा ॿ तरीक़ा उलमा बयानु कया आहिनि। नंबर 1 त शरीयत मुहम्मदी तमामु शरीयतनि खे मनसूख़ कंदड़ आहे। यानी शरीयत इब्राहिमी, शरीयत हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी शरीयत हज़रत ईसा अलैहिस्सलाम या जेके ॿियूं शरीयतूं गुज़रियूं आहिनि, तमामु शरीयतनि खे मनसूख़ कंदड़ आहे। ऐं उन खां पोइ ॿिए नंबर ते जेका शायदि मुस्तक़बिल में का बि आसमानी शरीयत अचण वारी न आहे। जॾहिं साबिक़ा शरीयतूं मनसूख़ थी वियूं ऐं मुस्तक़बिल में का अचण वारी शरीयत न आहे, त उन मां इहा शइ साबित थिए थी त जेका शरीयत मुहम्मदी आहे, जेका साबिक़ा शरीयतनि खे मनसूख़ कंदड़ आहे, उहा ॾींहुं क़यामत ताईं रहण वारी आहे ऐं क़यामत ताईं उन ई शरीयत जा अहकाम नाफ़िज़ रहंदा। ऐं उन खां पोइ टे नंबर ते जेका संदसि नबूअत जी ख़ुसूसियत आहे, उहो इहो आहे त संदसि नबूअत जे छांव में जेको दीन परवान चढ़ियो, उहो दीन मुकमल आहे, कामिल तरीन दीन आहे, जंहिंजे लाइ क़ुरान मजीद में गदीर जे मैदान में जॾहिं ऐलान विलायत अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम थियो, त उन वक़्तु इरशाद थियो, अल यौम अकमलतु लकुम दीनकुम। अॼु असां तो ते पंहिंजो दीन मुकमल करे छॾियोसीं। हाणे हिन जॻह ते आख़िर में हिकिड़ो सुवालु पैदा थो थिए त जीअं जीअं वक़्तु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु त नबूअत आलमी आहे ऐं उहा शरीयत पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आख़िरी शरीयत आहे, पाण आख़िरी नबी आहिनि ऐं दीन कामिल आहे। त उन खां पोइ हिकु सुवालु थो पैदा थिए त कुझु अहिड़ा वाक़िया जेके हादिस थियनि था, जिन्हनि जो हल बज़ाहिर असांखे नथो मिले, त उन्हनि जो छा थींदो। उन जे लाइ उलमा रवायत जी रोशनी में कुझु तरीक़ा ॿुधाया आहिनि
उहो इहो आहे त अकुल जी हुजियत नंबर 1 अकुल जी हुजियत आहे। अकुल इलाही शयुनि खे दर्क करे थो। कंहिं शइ जे जेके अचण वारा हादसा आहिनि, रोनमा थियण वारा हवादिस आहिनि, उन्हनि खे अकुल दर्क करे थो। ॿिए नंबर ते त असां वटि हिकु मयार आहे। जॾहिं ॿ अमर हिक ॿिए जे मुक़ाबले में अची वञनि त उन खे अहम खे तरजीह ॾियण जो हुकुम अकुल लॻाए थो। नंबर 3 ते इश्तिहाद जो दरवाज़ो खुलियल आहे। ऐं नंबर 4 ते शरीयत असांजे लाइ कुझु अहिड़ा अहकाम वज़ा कया आहिनि जिन्हनि खे अहकाम सानवी चयो थो वञे। अगरि तव्हां वाक़े ते नथा पहुची सघो त तव्हां हिन तरीक़े सां अमल अंजाम ॾियो ऐं तव्हांजो अमल मुजदी थी वेंदो। इंशाअल्लाह असां नबूअत जे बारे में अॻिते नशस्त में गुफ़्तगू कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।